नाज़रीन ही तव्हां सां ताज़ा तरीन अपडेट शेयर कयूं पिया। थरपारकर जे ज़िले जे तालका छाछरो ऐं डायली जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 72 कलाकनि खां लगातार बरसात जो सिलसिलो जारी आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कयूं था न्यू मेरा न्यूज़ जे रिपोर्टर हबीबुल्ला बजीर खां। जी हबीबुल्ला, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, समूरी सिंध वांगुरु थरपारकर ज़िले जे तालका छाछरो ऐं डाहली में गुज़री 72 कलाकनि खां बरसात जो सिलसिलो जारी आहे। ग़रीब माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि। जॾहिं त ॿुधायो पियो वञे त चौपायो माल वॾे अंग में मरी रहियो आहे ऐं सरकार जो को बि अमलदार अञा ताईं न आयो आहे। जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे अंदरि कचा घर आहिनि उहे ढही विया आहिनि ऐं जॾहिं त जेके मुख़्तलिफ़ जेके रोड रस्ता आहिनि उन्हनि में बि खॾा पइजी विया आहिनि। ऐं ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो जेको बरसाति आहे हिते जे जेके आबादगार आहिनि या हारी आहिनि उन्हनि लाइ वॾी फ़ाइदेमंद साबित थी आहे। उतां जे माण्हुनि जो जेको फ़सुलु आहे, ग्वार आहे, ॿाजर आहे, तिर आहे, जेको बहितरीनु थी रहियो आहे ऐं वधीक उन्हनि जो इहो चवणु आहे त जेको इहो बरसाति आहे, इन बरसाति जे अंदरि असांजो जेको माल आहे ऐं या असांखे जेको पीअण जो पाणी आहे उहो मिली वेंदो आहे ऐं इन बरसाति जे अंदरि असांखे वॾो फ़ाइदो आहे ऐं इन बरसाति जे अंदरि जेको थर आहे उहो गुलो गुलज़ार थी वेंदी। जी।